थी वह दादा ना ॿिया दोस्त किथे आहिनि? ॻोठ वारी खॾे वटि बीठा आहिनि। मूं खतूरीअ खे चयो आहे उहे बि उते ई अची वेंदा। मूं लाइ मोटणु कामयाबी खां सवाइ मौत आहे। कन खोले ॿुधी छॾियो। जेकॾहिं सोटल हिन दफ़े बि बची वियो त मां तव्हां सभिनी खे गोलियूं हणंदुसि। जॾहिं बचे पोइ ईअं चइजांइ दादा न। अचो। जावेदा जी सर। लगे थो त स्टेटस्कोप मरीज़ जे घर विसारे आयासीं। इहो हुयो त तव्हांजे हथ में सर। हा यार, खट ते रखियो में ज़हन तां लही वियो। साईं चओ त खणी अचां? न, सुबुह जावेद खणी ईंदो। स्टेटस्कोप लाइ तूं अलॻि तकलीफ़ करीं, वरी मरीज़ जा वारिस अलॻि परेशान थियनि। अचो। हलो सर। खबरदार बी वञ। संभाल इन्हनि खे। मत हाथ ॻाल्हि सम्झे। वज़ीर, औरते थी ओढ़र में फायर कर त निकरूं। तकड़ न कयो सर, गार्ड खे छॾे कीअं हलंदो? न साईं बीहो, मां खेन भुनी छॾींदुसि। मत कर। वञ दे असांखे। पर कलमो मता दादा न। मां यहाँ डॉक्टर सत्तार, हे वज़ीरा। मता दादा न। मतलब केॾां? मां बि साॻियो सवाल करे सघां थो। तोखां पुछियुमि डॉक्टर। मरीज़ सख़्त तकलीफ़ में हुयो, हिननि खे साण करे उॾां वियो। पर तूं केॾां निकितो आहीं? सुबुह जो ॿुधाईंदोसांइ। हिन महिल ॿुधाए। लाज़मी न आहे डॉक्टर। लाज़मी आहे। होॾां कमल जी तबियत नाज़ुक ऐं हेॾां तव्हां घर खां ॿाहिरि। हथ थो ॿधाए दादा न। घर वञ कमल जे करे। तूं वरी वियो है छा? इन जो मतिलब त तूं न वियो आहीं। मां वियो हुउसि, खेसि दवा बि ॾेई आयो आहियां। मासी शबाना आई हुई। तूं मोट पोइ हिते। ठीकु आहे शफ़न, तूं संगत खे रोक। कंहिं ॿिए दफ़े वसकारो कबो सोडल जे मथां गोलियुनि जो। ठीकु आहे। हा ख़ालिद। डॉक्टर तव्हां बि वञो। अम्मा छा थियो थी कमल? छा थियो? सा मुझे तो बी मां टिकी खणी अचां, डॉक्टर ॾिनी आहे न। सा मेरा तो मां पे टिक्की कीअं खाईंदा में। मजबूरी आहे दिया, टिकी खाओ थी उथी त। दिया आराम सां सुम आराम सां। दादन जो त पतो ई कोन्हे, अचे त चवांसि। अम्मा छा चवंदीअसि खेसि? शहर हली कंहिं वॾे डॉक्टर खे ॾेखारजे। न अम्मा, बसि दुआ कर त दम निकिरे। वाई सणाई कर कवल।
को माण्हू गुज़रियो आहे। अधु दादन ईंदो। उहो लिकी छो ईंदो? चुप जालो न रहंदाई लॻे थी हिरल आवाज़ थियो न त ॿिन्ही जा लाश कमरे में मिलंदा। ॿई गॾु थियो त अरमान पूरो कयां। कंवल तबीयत खराब आ जा। सही आहे, डॉक्टर दवा ॾेई वियो आहे। माना त हाणे फरक आहे। हा दा फरहत आहे। अम्मा किथे आहे? चए पई त को पाछो नज़र आयो आहे घर में। मासी खदीजा जन जे कमरे ॾांहुं वई आहे। पाछो मासीअ जे कमरे ॾांहुं? जी नूरी, खदीजा, सुजाग आयो जो निंड? मुझे वहम आहे मां भुली आहियां शायदि। ॿई निंड आहिनि जो जवाब नथियूं ॾियनि। ख़ैर त आहे न मां? मूंखे लॻो त को माण्हू असांजे घर में दाख़िल थी हेॾां आयो आहे। खदीजा ऐं नूरीअ खे सॾियुनि पर शायदि गहरी निंड में आहिनि। थी सघे थो अम्मा। अचो। हिते क़तल थियण मंज़ूर अथव या हयाती? चूंड आयो। मां सिर तां आह खणी पहुतो आहियां। कुछ भी करे सघां थो। ॿिन्ही खे फट मारींदुसि। पोइ मां मरां त भले मरां। दादन जी अम्मा। कंवल खे हैदराबाद जा लाड़काणे ॾेखारे अच न दादन। अम्मा नवाब छा वठी ईंदोमांसि। 2-3 ॾींहं सब्र कर। मां त तरसां पर कंवल जी तकलीफ़ ऐं बीमारी बि त तरसे न दादन। अम्मा दिल जाए कर अल्लाह रहम कंदो। भला तूं वांदो नाही त डॉक्टर सतारा सां गॾिजी वञूं? न चयमि त मां पाण वठी ईंदोमांसि। ख़ामोशी सां हलो थियूं या हलाया गोलियूं? हल मां खटनि असांजा भाग। उते जी पक ॾे त न मारींदव? वाइदो आहे कोन मारींदुसि। कंहिंजो आवाज़ आहे या मुंहिंजा कन था वॼनि? आहे त आवाज़। अॻियां थी त हलो। न तव्हां ॿई अॻियां थियो। हल मां मुक़दर खे केरु टारींदो? गड़बड़ कयो या आवाज़?
गोलियों सीने में सटी न सां। मीरल घर में? हाँ दादा ने मीरल जी मुट्ठी कटे मिरुन खे न ॾिनम त मुंहिंजो नालो दादन नाहे, छो त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। एसएसपी साहब वाह जी चाय पचाई आ सुमल। सुमल जे हथ में शीरी आ शीरी। आखिर भेण कांजी आ? अल्लाह जमा जी भेण शल कंहिंजी नज़र न लॻी। गाल ॿुध कासिम, मां को नाज़रू आ जो सुमल खे नज़र हणंदुसि? कॾहिं कॾहिं नज़र लॻी वेंदी आ सोढल। ने कासिम जो तो सदाई ऊंधियूं ॻाल्हियूं। छा चई? बाबा ने कासिम जो सदाई ऊंधियूं ॻाल्हियूं। जायो बि हूंदो अथई। भली खिलो भली पैक जो ओला ओला पैक जो सोढल कासिम बि कोन अथई। बिजली फेल थे ना तो तोखे बारींदासी, करंट उए आई बाकी अर्थ जमीन ते लगाईंदासी। घणो ता मूंसां ॻाल्हायो, मां वञा थो। ओ कंधार मुड़स काढे वे ॻाल्हाए न। कासो करंट वे बस हाणे मां वञा थो ॿाहिरि। असीं बि तोसां गॾु हलूं था। असां हिते वेही कोई मानी पचाईंदासीं छा? उते त पर हलूं कासिम करंट सां। हाणे हलो, अञा हिकु दफ़ो संगार खान सां मिलणो पवंदो। उथो, देर छो था कयो? वारो कयो। हल कासिम, अदी दुआ कजाए पुफी। अल्लाह जी दुआ तकड़ो जो तो तकड़ो। वे हला कंदो पाण में सदाई खीर खंड हूंदा। आमीन। जे परवेज़ जी बिरादरी ताक़तवर आ त हीणा असां बि न आहियूं। दाबाद शिबला सुठो आ त दादन खे दाबो ॾेई परायूं औरतूं वापस कयो। लाचार कहिड़ो फचरीअ जो। भगन सही तो चए सरकार। पराए मथे जो सूर पंहिंजे मथे में विझणी ख़राब। हेॾे मस मस कई दी टेक भराई न त सदाई मुखालफत पीरल पाबोड़ी। मां किथे कंदो आ, तू ही मथे में लॻंदो आ। पत्थर तो रही आ जो मथे में लॻाए। सरदार खे सलाह बि सची ॾिनम। दादन सिंध जो वाली आ, सरदार आ या वॾो माण्हू आ जो साम नाले परायूं औरतूं रोके? तो भी शर्त विझे। ॾिस न बाबा, तूं परायूं औरतूं वापस कर, छो तो शर्त विझी? हू पंहिंजनि खे कुहनि मारनि छा बि कनि, तंहिंमें तुंहिंजो छा? सरदार भी सादो आ न, जो दादन जे ॻाल्हियुनि में अची परवेज़ सां टकरियो आ। पीरल पाबोड़ी, परवेज़ खान जी परवाह नाहे, छो त बगन जी सट बघड़ जो झट। असुल में दादन राज जो माण्हू आ। राज जे माण्हूअ खे एॾी छूट ॾिबी छा? कना केड़ो भी आए पर आहे त बिरादरी जो न। बिला शक बाबन, औरतूं त हुन वटि आहिनि न। बुह जी भरीअ तां सरदार तकरार वञी काथे दंग कयो आ, तो नथो सुझेव। समझायो त सरकारे। न्यापो मोकली से त मूंसां मिली वञे। हींअर जो हींअर थो न्यापो कयां से। मूं बहराम खान सां ठके ठोके ॻाल्हायो आ, न त पोइ छूट आयो। सरदार, चङाई जो वक्त ही कोने, पर हिकड़ी सलाह ॾियां। ॾे
खपे मुड़सी तो मूंखे छा समझो आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त हिम्मत ऐं ताक़त आहे मूं में। तूं रुगो ॻाल्हि कर। SSP साहब तव्हांजो यार आयो आहे न? हा, गॾु पढ़ियो हो। न मञे त छिके घर ते रेट करायोसि। नाहक बंद ऐं अगवा जे केस में दादन चालान ऐं औरतूं हवेली जे हवाले। कमदार गोहर औरतूं हवेली जे हवाले छो? बाक़ी तुंहिंजे हवाले थियनि। गोहर मुंहिंजे हवाले छो त रत जे रिश्ते में आहिनि। गोहर हिकु अर्ज़ु मां बि कंदुसि। मूंखे छा जो थो अर्ज़ु करी? रेस खे अर्ज़ु कर। रेस वॾो आहे, उनखे ई त चवां पियो, औरतुनि जी मर्ज़ी, जिते वणनि तिथे रहनि। तोखे बराम खान पट्टी पढ़ाई आहे या दादन? कंहिं बि न सरदार। जेकॾहिं औरतूं चवनि त असीं दादन वटि रहंदियूंसीं त असीं क़बूल कयूं। इहो अकुल थो ॻाल्हाई? अकुल ई हिननि वटि ॾेढरीअ जी ज़ुकाम मौला जो शान आहे। इहो मुनासिब न आहे त असां जूं औरतूं हवेली जे हवाले हुजनि, ॼण त मोटियूं न हुयूं। हूं चओ था त सरदार नंगनि जो वारिस आहे, हाणे वरी नखरा ई न कर। हाणे पुटो मां और तूं पाण ई आज़ाद करायूं। अची वई मुंशी में यार। जी सरकार, ये आहिनि कादिर ऐं हाकिम। अस्सलाम वालेकुम सरदार। वालेकुम अस्सलाम। मुंशी हवाले ॾिना। मूंखे सोढल जी मगी में साणी आहे। सरदार, सोढल जो सिर खपे या सॼो लाश? बस ॿुधां त दफ़न थी वियो। थी वेंदो दफ़न सरदार। हाकिम, जेको न नाकाम थींदो आहे उन जे सिर जी सदा ही संघार हणंदो आहे। संघार। सरकार, तव्हां फिकिर न करियो, अहिड़ी नौबत ई न ईंदी। तव्हां जीअं चवंदो तीअं ई थींदो, मौला जी मेहर सां। त पोइ वञो ऐं मूंखे ख़ुशख़बरी आणे ॾियो। वञो। कोर्ट जो लेटर मतलब? सरे सोढल जे कोर्ट जी गिरफ़्तारीअ खां अॻु जे ज़मानत जो लेटर आहे। वॾे मुंशीअ खे ॾे। जी सर। सरे कना भी अर्ज से सिधो चओ, सिधो। साहब, मुंहिंजी रखियल मंथली भी नंढो साहब उगाड़े थो वञे। कहिड़ी मंथली? साहब, चुआ जी, अॾे जी, गुथे जी, संबोसन ऐं पकोड़नि जी। साहब, चर्स त पाण तूं हलाए, थाणे जी आमदनी मां त ज़रो बि नथो मिले। अबो साहब, वठंदुसि हाणे एते ख़बर अफ़कना जोशना। ही वठ। वो साहब, ही मां कंहिंखे ॾियां? तूं खीसे में विझ, ख़र्ची आहे तुंहिंजी। अबो साहब, ही कहिड़ी खुशी में? कुछ न तो मिले न, बुख तो मरी। हाणे बात बंद रख। हीअ ख़र्ची अथई, हाणे हल। जी सर। ने ख़बर अफ़कना जोशना। सोठा कफन जो बंदोबस्त करे। कासिम करन था खाने या मारे। वो तो ठीक है, पर मांखे इहो ॿुधायो त आहिनि काजा माण्हू? केर बि आहिनि?
कंहिंजा बि माण्हू आहिनि तूं जोहर ॾेखार ज़फ़र। हाकिम निकिर जे हितां निकिरण जी कर। संभाल पड़ के बजाओ कसम करंता खाना या मारे। यो खपे न जी बचड़ा पापा चवे थो त छा थो चए? सोढल जो अलाए कंहिं सां झेड़ो थो हले। न न लात निगहबा नहीं तुसी अने छा थींदो? रब वॾो आला ख़ैर कंदो। खपे अब मूं वॾी डाढ़ हई ऐं वॾी हाम हई। कोशिश कईसीं यार पर हू बि अलर्ट हुया। बस हिटल हुई त बची कोन निकरन हा। तॾहिं धूड़ थी मोटाए हो। हार ऐं जीत खे विसारे विड़ियासीं पर मुक़दर में लिखियल हो। बाहुन पंहिंजनि में बल कोन ॾोह वरी मुक़दर ते। हिकिड़ो ॾींहुं नाहे मुंशी मेहार नाहे ज़रूरत हाणे। चुप चुपात में हलिया वञो वञी पंहिंजो इलाज करायो। छो छो वरी छा इलाज न कराईंदो छा? ज़रूरत त पवंदी न सोटल खे सटण जी। मां ॿिया ॻोल्हींदुसि। तव्हां जहिड़ा सुस्त ॾींदा सोढल खे सेखत। बाट मेट में फुटो वरी न ॾिसांव जे न पई संघार खान खे ख़बर लाही तो मुंहिंजी बि फेंटी। वञो गैर के जाए जा मां पाण को ॿियो बंदोबस्त कंदुसि मौला जी मेहर सां। का ख़बर लो पुपी ख़बर ना आहे त लाइ छा थियो। कंहिंखां पुछां या ख़बर बि त न आहे न किथे हूंदा जो के पाड़े वारे खे मिंथ करे चवां। छा कयां? मुंहिंजी दिलि ॿुॾी पई आहे पुपी ऐं मूं वटि दर्द न आहे। सोढल लखनि में हिकु मुंहिंजे लाइ मीरास आहे। छा मूंखे उनजी ॻणती न हूंदी या कासिम जे सफ़र लाइ मूंखे सेक न हूंदो? जरी हिन दिलि खां त पुछ त कीअं थी लुछे। पुफी तकरार ऐं झेड़ा छॾनि छो नथा? इहो त सम्झाए सम्झाए मुंहिंजी बेख निकिरी वई आहे पर सम्झनि ई नथा। जंहिंखे ॾिस अना जी आसमान ते। केरा अना जे आसमान ते? शुक्र त हीअं अची वियो असांजो त साह ई निकिरी वियो हो। कासिम जी सफ़र वारा किथे आहिनि? अस्पताल में हा सुमल संघार खाना ॾांहुं वेंदे रस्ते ते माण्हुनि सां झेड़ो थी पियो। कंहिंसां? परवेज़ जी बिरादरी हूंदी ॿियो कंहिंसां। बचा त थियो आहे न सोढल? हा बचाव थियो आहे बाक़ी ज़फ़र ज़ख़्मी थी पियो आहे।